ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। घोटकीअ जे नादरा ऑफिस में सिक्योरिटी गार्ड पंहिंजे नवाज़ीअ में पूरो गरीब पुरियत शाम ताईं ॾुघी कतार में बीठल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। घोटकीअ जे नादरा ऑफिस में सिक्योरिटी गार्ड पंहिंजे नवाज़ीअ में पूरो आहे। गरीब पुरियत शाम ताईं ॾुघी कतार में बीठल आहिनि। नादरा सिक्योरिटी गार्ड नवाज़ पंवर मनपसंद माण्हुनि खे अंदरि छॾण लॻो। गरीब शाम ताईं इंतज़ार में बीठल आहिनि। नादरा ऑफिस में आयल औरतुनि जूं दाहूं सॼो ॾींहुं इंतज़ार कयूं पिया। असांखे नथो छॾे, मनपसंदनि खे टोकन जारी करे थो ऐं गॾोगॾु पैसा वठी उन्हनि खे पहिरियों छॾे थो। उतां जे रवासियुनि पारां एहतजाज कयो वियो। नादरा ऑफिस में आयल रवासियुनि पारां सिक्योरिटी गार्ड ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। घोटकीअ जे नादरा ऑफिस में सिक्योरिटी गार्ड पंहिंजे नवाज़ीअ में पूरो गरीब पुरियत शाम ताईं ॾिघी कतार में बीठल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। घोटकीअ जे नादरा ऑफिस में सिक्योरिटी गार्ड पंहिंजे नवाज़ीअ में पूरो गरीब पुरियत शाम ताईं ॾिघी कतार में बीठल। ॿिए पासे उतां जे आयल नादरा ऑफिस में औरतुनि पारां इंकशाफ कयो वियो आहे त सिक्योरिटी गार्ड पैसा वठी वॾनि वॾनि माण्हुनि खे छॾे थो। असां सुबुह खां शाम ताईं इंतज़ारु कयूं पिया, असांजो कमु नथो थिए। नादरा सिक्योरिटी गार्ड नवाज़ पंवर पारां मनपसंद माण्हुनि खे छॾियो पियो वञे। ॿिए पासे इंतज़ामिया गाइबु आहे ऐं इंतज़ामिया खे जेको आहे उहो सिक्योरिटी गार्ड ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो कयो वियो आहे।